सिंध में धारा, सिंध में धारा, सिंध में धारा, सिंध में धारा, धारा सिंध छॾे वञो, धारा सिंध छॾे वञो, सिंध में रामंदूर, 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 रामंदूर। ग्रप कमोरन लाए पादर, ग्रप कमोरन लाए पादर, ग्रप कमोरन लाए पादर। ये सफाई कई वजह जेके गैर कानूनी पनाहगीर अफगानी आहिनि हिते, जी इस्लामाबाद में अफगाननि खे निकाली ॾिनी वई आहे, कराची में भी अहिड़ी तरह अफगाननि खे निकाली ॾिनी वञे। जीअं हुकूमत कमु करे पई अफगाननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी हुयो, अञा बि इन ऑपरेशन खे वधीक तेज़ कयो वञे। कराची समेत सिंध जा जेके बि नंढा इलाइक़ा आहिनि, नंढा शहर आहिनि, उन्हनि सभिनी शहरनि मां जेके गैर कानूनी जेके बि अफगानी आहिनि उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे सिंध मां कढे छॾियो। न त असां जेको आहे सो पूरा सिंधी कराची खां वठी कश्मीर ताईं धरती धणी तहरीक अफगाननि जे ख़िलाफ़ तहरीक जारी रखंदी। जेसि ताईं हिकिड़ो बि अफगानी पठाण ॿाहिरि नथो वञे असांजो एहतजाज जारी रहंदो। धरती धणी तहरीक असांजे चेयरमैन कादर कैंडे साहब जो हुकुम आहे, जेके बि गैर कानूनी हिते अफगानी पठाण रहियल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज थियणु खपे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदो पूरी सिंध में। कराची समेत जीअं असां कराची में निकिरी आया आहियूं, इंशाअल्लाह कश्मीर ताईं जेके बि असांजा कारकुन भाउ आहिनि उहे असां सां गॾु जेके पूरो मन एहतजाज करे रहिया आहिनि। सिंध में धारिया छो, सिंध में धारिया छो, सिंध में धारिया छो, सिंध में धारिया छो। गरब कामोरन लाए पादर, गरब कामोरन लाए पादर, गो अफगानी गो, सिंध में धारिया छो, सिंध में धारिया छो, धारिया सिंध छॾे वञो, धारिया सिंध छॾे वञो। सिंध में धारा नामंजूर, अफगानी पठान नामंजूर, 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 सिंध में धारा। ग्रप कमोरन लाए पादर, गो अफगानी गो, गो अफगानी गो, गो अफगानी गो, सिंध धारिया सिंध छॾे वञो। ग्रप कमोरन लाए पादर, ग्रप कमोरन लाए पादर।